ओ जमालो वाह जमालो ओ खट्टी है असीं खेर सा सही यार छा कोई वरी को सिंध खटी देव छा कयो अथव सिंध त खटी अथव न बाक़ी कहिड़ो अमेरिका इंग्लैंड में इलेक्शन थी जो उन ई ॻाल्हियूं वेठे थो करी हरू भरू ॻाल्हियूं न कर सिंधु खटी अथऊं मिया सिंधु खटी अथऊं असांजो हीअं पहुतासीं त इलेक्शन हीअं ठपे ते ठपो हीअं ठका जे थियो आर्ट 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 ॿ आर्टनि इलेक्शन खटण जा हे आर्ट ॿियो हे आर्ट जे हीअं नथो मञे त हीअं मञे थो हे माण्हू गकला छा सिंधी माण्हू गकला यार मां छा 5 लख में छा थींदो हाणे 16 लखनि में हाणे दिलि खे सुकून आहे त मिले कुझु न कुझु भलीकार दोस्तों आगा ज़फ़र ऐं प्रोग्राम आहे हरू भरू में तव्हांखे ख़बर आहे त सभु ॻाल्हियूं हरू भरू जूं अॼु बि हिकिड़ो हमरा हरू भरू इलेक्शन कटे वियो सो उन खे मूं भरू हिते घुरायो आहे सोचियुमि त उन खां भले ॻाल्हियूं हरू भरू पुछी वठूं त उन आख़िर उन इलेक्शन हरू भरू खटी कीअं सो आहे त पुराणो गाग सीनियर अचो त मिलूंसि था बिस्मिल्लाह साईं आयो महिरबानी तव्हांजो लख लख थोरा भला आयो तारुफड़ो थी वञे तारफ़ खे चए असां खटी आयासीं इलेक्शन खटी आया असां खटी आयासीं खेर असां हो जमालो वाह जमालो ओ खटी आयासीं खेर असां इलेक्शन खटी आयासीं मुबारकूं ॾियो मुबारकूं इलेक्शन खटी अथऊं मज़ाक थो रही आहे तारीफ़ छा जो ॻाल्हाए बाबा ॻाल्हाए इंटरव्यू कर जल्दी कर खटी आयो असांखे परवाह ई न आहे हाणे सही यार छा कोई वरी को सिंध खटी देव छा कयो अथव सिंध त खटी अथव न बाक़ी कहिड़ो अमेरिका इंग्लैंड में इलेक्शन थी जो उन ई ॻाल्हियूं वेठे थो करी हरू भरू ॻाल्हियूं न कर सिंधु खटी अथऊं मिया सिंधु खटी अथऊं इलेक्शन असांखे गुर आहिनि ताल आहिनि हीअं वठी वियो फन जो मुज़ाहिरो कयोसीं आर्ट आहियोसीं इलेक्शन आर्ट थी हे जेके माण्हू सभु थिया चवंदासीं असां खटंदासीं ॾींहं राति डुक भॼा हेॾा होॾा असली रस्ता धूड़ करे छॾनि माण्हुनि जूं निंड फिटाए नास कनि असांजो हीअं पहुतासीं त इलेक्शन हीअं ठपे ते ठपो हीअं ठका जो थियो रिज़ल्ट में मां इन जो मतिलबु इहो त तव्हां धांधली सां कढिया आहियो धांधली छाजी धांधली अड़े धांधली न आहे बाबा बाक़ी आर्ट आर्ट कुछ है आर्ट कुछ वरी है आर्ट माना इलेक्शन खटण हिकिड़ो आर्ट आहे 2 आर्ट आहिनि इलेक्शन खटण जा हे आर्ट ॿियो हे आर्ट जे हीअं नथो मञे त हीअं मञे थो इन ॿिनि खां हेॾे वॾे माण्हू वेंदो ई न आवाम सिधो ई हिन में अथई ॾिसो हे वॾियूं टाड़ू पटाकूं अथई नवां असां पंहिंजा तरीक़ा था थियूं नयूं सोचूं आंदियूं थियूं बसि हीअं करे छॾींदासीं हूअं करे छॾींदासीं असां गुज़िरियल 50 साल खां वठी इलेक्शनूं लड़ंदा था अचूं वड़ंदा था अचूं ऐं खटंदा था अचूं ॾिस त हिन तरफ़ खटी आयुसि न कीअं खटी आयुसि तव्हांजे साम्हूं ॾिसो ॻाल्हि ॿुधो तव्हां हरू भरू माण्हुनि जे लाइ ग़लति राय न ॾियो जेको तव्हां हरू भरू चओ था न त अरे माण्हू अथई इन में ख़ुशि अथई माण्हुनि जी कहिड़ी ॻाल्हि थो करी हे माण्हू गकला छा सिंधी माण्हू गकला यार मां छा हरू भरू वारियूं ॻाल्हियूं न कर ॻाल्हियूं कर मुंहिंजे कम जूं जेके मुंहिंजे कम अचनि मुबारकूं ॾे मूंखे मुबारकूं ॾे इलेक्शन खटी अथव न ॻाल्हाए बसि मुबारकूं ॾे पहिरीं त मुबारकूं ॾे मुंहिंजी दिलि ख़ुशि कर छो त मां इलेक्शन खटी आहे तोखे छा ॿुधायां आहे छा त मुंहिंजी इलेक्शन ई छा त मुंहिंजी माण्हुनि जी मुबारकूं हीअं मुंहिंजी औताक में माण्हुनि जा कटक रश लॻा पिया हुआ बाबा हे हार गुलनि जूं वर्खाऊं सॼे ॻोठ में इलाइक़े में सॼे तालके में धूम मची पई थी ॾिमल हीअं वेंदे त रुॻो चवंदा बाबा असांजो लीडर खटियो छा त कमाल जा उहे लम्हा हा वरी ख़बर न आहे उहो कॾहिं लम्हा अचनि जो वरी अपोज़िशन दुश्मननि खे ख़बर पए त इलेक्शन कीअं वञे हाणे तव्हां जीअं आया आहियो उन वक़्तु खां वठी हरू भरू वञो तव्हां ॻाल्हियूं कंदा वञी थो हिकिड़ी ॻाल्हि जे मथां ॻाल्हि जे मथां ॻाल्हि सभु मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हां जेके इलेक्शन में धांधली कयो था हरू भरू जेके माण्हुनि खे तव्हां माना उते मूं ॿुधो आहे त उते तशदुद बि थियो ॾाढो लठ हली आहे लठ बाटो इलेक्शन में जो कमु आहे लठ बाटो कमु आहे केॾीमहिल लठ हणबी त केॾीमहिल झलबी बि पर हिन दफ़े मूं पंहिंजे हमराहनि खे चयो त लठ झलणी न आहे रुॻो हणणी आहे ऐं हमराहनि उहो मुज़ाहिरो करे ॾेखारियो जो संगत भॼी ईंदी सफ़ा टाकोड़ा ॾेई सफ़ा कंदियूं किराए वेंदी ईअं भॼी आहे ॾिस भाउ मियां उमेदवार साहिबु हाणे ॻाल्हि ॿुध
ॻाल्हि ॿुध हा ॿुधायो इन हीअ जेका जमूरियत आहे हिन में आवाम जी पंहिंजी राय आहे, आवाम जो हिकिड़ो हुनखे हक़ु आहे त जंहिंखे वणेसि हुनखे वोट ॾिए ऐं उहो उनजी सोच सम्झ ही हिन धरती हिन वतन त हितां जे माण्हुनि जी जेका बहितरी ऐं भलाई जे लाइ जेको जेकॾहिं कोई आम माण्हू सोचे थो त हुनखे वोट ॾियणो न। अरे बाबा भलाई बेहतरी 50 साल कोई भलाई बेहतरी छा छा कम थिया आहिनि। अरे हर को पंहिंजे लाइ इलेक्शन थो खटे पियो, हर को पंहिंजे लाइ इलेक्शन बणे थो पियो। ख़र्च बि त उहे था कयूं, असां था कयूं न ख़र्च। तूं कयो तो कयो छा ख़र्च कयोसीं, उनजो रिज़ल्ट अलाह ॾिनो असांखे, असां मिली खटियोसीं बाक़ाइदे खटियो। मां इहो जेको ख़र्च तव्हां कयो इहो छाजे लाइ कयो आहे? तव्हां पंहिंजे ज़ाती फ़ाइदे लाइ कयो आहे? ज़ाती फ़ाइदो ज़ाहिर। अरे बाबा ज़ाती फ़ाइदो हिकु क़ौम जो फ़ाइदो आहे न। असां क़ौम जो सुञायूं छा? तव्हां क़ौम में भला तव्हां ठीकु आहे तव्हां खटिया आहियो, तव्हां क़ौम सां हाणे तव्हां क़ौम जी कहिड़ी भलाई कंदो? क़ौम जे लाइ कोशिशि कंदासीं त क़ौमनि जा जेके माण्हुनि जा मसइला आहिनि उन ते थोरो फ़िक्र कयूं। हीअ जेके हींअर जेको यूसी जो बजट वधाए जेको 16 लाख कयो अथनि, इहो तमामु भलो कमु कयो अथई गवर्नमेंट। इहो भलो कयो। पहिरीं 5 लाख रुपये में कुझु मज़ो ई न हो न, कुझु मज़ो न हो, टके जो मज़ो। 5 लखनि में छा थींदो? हाणे 16 लखनि, हाणे दिलि खे सुकून आहे त मिड़े कुझु न कुझु थींदो, कुझु न कुझु थींदो, ज़रूरु थींदो। अच्छा, मूं ॿुधो आहे त तव्हां पंहिंजे मुख़ालिफ़ उम्मीदवार खे अगवा कराए छॾियो? मुख़ालिफ़ जा अफ़ाल ई अहिड़ा हुआ न, ॻिची में पए पियो, सफ़ा ॻिची में पइजी वियो। कैमरा त खुलियल कोन्हे, हाणे ॻाल्हि ॿुध। जीअं हुनखे अगवा न कराया हा न त हुन माण्हू वॾा कम कराया, माण्हुनि जा कम कई, सोशल माण्हू हो, एक्टिव माण्हू हो, ॻिची में पइजी वियो, सफ़ा ॻिची में पइजी वियो। पोइ मूं ॾिठो छोकिरनि खे चयो त बाबा हिनखे खणी गुम कयोसि, जान छुटे, म्याउनि में आज़ार मूं ॻिची में अचे पियो। जॾहिं उहो गुम थियो त असांजा रस्ता साफ़ थी विया। बाक़ी 2 4 5 10 15 20 50 जेको माण्हू सभु हुया उन्हनि खे असां साटा कुटी ॾेई हीअं पंहिंजो आर्ट इस्तेमालु कयो जेको 50 साल खां कंदा था अचूं, उहो इस्तेमालु करे पंहिंजे इलेक्शन खे साफ़ शफ़ाफ़ नमूने सां खटी तव्हांजे आॾो आयासीं। उहो खटी आयो ख़ैर सां हो जमालो, ओ मां त खटी आयुसि ख़ैर सां हो जमालो, खटी आयुसि ख़ैर सां। तव्हां महिरबानी करे हिनखे रखो हिते। बाबा हे मैसेज अलाए कंहिंजो हो, हाणे ॾिठुमि त मैसेज जी रिंग वॻी, पर फ़ोन करे न मैसेज ते छा मुबारक। हिकिड़ो मिंट। हलो अस्सलाम वालेकुम साईं, ख़ैरु मुबारक, तव्हांखे मुबारक, लख लख मुबारक, तव्हांखे मुबारक साईं, ख़ैरु मुबारक। बसि इहो त थियणो हो न। तव्हांखे त बाग़ में चओ त भले शर्त रखो, जेको वयो वसो रखो, असां खटंदासीं, उहो खटियोसीं। हा ॿिठो आहे प्रोग्राम में, हा हिकिड़े साफ़ ई मिंट कई त बाबा अचिजासीं प्रोग्राम खे 4 चंड लॻाइणु आयुसि। मां चयो हाणे वञा त हा त मीडिया वारनि सां बि थोरो लह विच ज़रूरी आहे न। हा उतां किथे हल ओलो उतां किथे, मां चवां अब ड्राइवर खे छोकिरा चयो गाॾी कढे ॿाहिरि त मां निकिरां थो। हा बसि हे थो बसि ठीकु आहे, सही संगत खे त विहार, नगर करे पोइ वञो, नगर करे पोइ वञो, नगर करे पोइ वञो। हे तव्हांजे लाइ तव्हां न बाबा, बाक़ी कंहिंजे लाइ मानियूं कराई अथव, तव्हांजे लाइ त कयो। तव्हां न हुजो असां किथे हुजूं। तव्हां भला हाणे महिरबानी करे हिनखे रखो हिते, इंटरव्यू ॾियणु आयो तव्हां हिते इंटरव्यू ॾियणु आयो। बीजो बाबा इंटरव्यू ख़तम कर। ओ मां खटी आयुसि ख़ैर सां हो जमालो, वाह वाह जमालो, ओ मां त खटी आयुसि ख़ैर सां। अच्छा हरू भरू जाई राग गाइणी छॾ। छॾे ॻाल्हि खे चए शुरू कई झग झगा वटा मुबारकूं ॾे मां खटी आयो आहियां, इलेक्शन खटी आयो आहियां। माण्हू हले छा था कनि इलेक्शन लाइ, इलेक्शन खटी आयो आहियां, तूं मुबारकूं ॾे न, ख़तमु कर प्रोग्राम खे, मुबारकूं ॾे, हार विझ गुलनि जा हार विझ मूंखे, इलेक्शन खटी अथऊं। इलेक्शन तव्हां तो खटी आहे, उहा जेका तव्हां इलेक्शन तव्हां खटी आहे उहा सॼी दुनिया खे ख़बर आहे त तव्हां कीअं खटी आहियो। दोस्तो ही उहे माण्हू आहिनि जिन हमेशह वोट जो तक़दुस पायमाल कयो आहे, जिन हमेशह असांजे ई वोटनि ते अॻियां अची खटे धांधलियूं करे या झेड़ा करे माण्हुनि खे तंग करे ऐं पोइ या ख़रीद करे वोट वरिता आहिनि ऐं पोइ अवामी पैसे खे लुटियो फुरियो बर्बादु कयो आहे। हिन सिंध खे हिननि गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां तबाह ऐं बर्बादु पे कयो आहे। सो ॻाल्हि वोट जी आहे, वोट हिकिड़ी अमानत आहे, उहा सोचे सम्झी ॾियणु खपे। वोट ई त आहे, जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था हक़ जी, असीं हुसैनियत जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं यज़ीदियत मुर्दाबाद चवंदा आहियूं, त यज़ीद छा कयो? यज़ीद इमाम खां वोट ई त घुरियो हो न, ऐं इमाम इहो चयो त न, ना हक़ खे वोट नाहे ॾियणो। कुझु सोचो।